बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम वारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़ज़ महिमानो ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु मूंखे जंहिं बाबरकत मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो शरफ़ हासिलु थियो आहे उहो आहे रबिल अव्वल जी फ़ज़ीलत ऐं अहमियत। दोस्तो, रबिल अव्वल इस्लामी कैलेंडर जो उहो मुबारक महीनो आहे जंहिंजी आमद सां पूरी काइनात नूर सां मुनवर थिए थी। हिन महीने जी सभ खां वॾी फ़ज़ीलत ऐं अहमियत उहा आहे त हिन ई महीने में अल्लाह ताला पंहिंजे आख़िरी नबी सरवर काइनात हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सॼे दुनिया लाइ रहमतुल आलमीन बणाए मोकिलियो। मोअज़्ज़ज़ हाज़रीन, पाण सॻुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासादत खां अॻु पूरी दुनिया ऐं ख़ुसूसन अरब जो मुआशिरो जहालत, ज़ुल्म ऐं गुमराहीअ जे ऊंदाहियुनि में ॿुॾल हो। ग़रीबनि ऐं यतीमनि जा हक़ गसब कया वेंदा हुआ, पर जॾहिं माह रबिल अव्वल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे विच में तशरीफ़ फ़रमा थिया त उन्हनि ज़ुल्म ऐं जहालत जे ऊंदाहियुनि खे ख़तमु करे इल्मु, अदल ऐं मुहबत जो चिटो चंड चमकाए छॾियो। अज़ीज़ साथियो, रबिल अव्वल जो महीनो असांखे सिर्फ़ु ख़ुशी मल्हाइण जो दर्स नथो ॾिए, बल्कि उहो असांखे पाण सॻुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत तय्यबा ते अमल करण जी यादि ॾियारे थो। अज़ीज़ साथियो, पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सचाई ऐं अमानतदारीअ जो सबक़ ॾिनो। यतीमनि, मिसकीननि ऐं बीमारनि जी मदद करण जी हिदायत कई। माइटनि, पाड़ेसरियुनि ऐं इंसान ज़ात सां हुस्न इख़लाक़ जो दर्स ॾिनो। आख़िर में असां लाइ रबिल अव्वल जी हक़ीक़ी फ़ज़ीलत उहा ई आहे त असां पाण सॻुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुनतनि ते अमल करियूं, संदन आंदल तालीमात खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायूं ऐं संदन ॿुधायल रस्ते ते हलूं। अल्लाह ताला असां सभिनी खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत मुबारक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।